बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन। सदक़ल्लाहुल अज़ीम। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, ए ईमान वारो, सब्र ऐं निमाज़ जे ज़रिए सां अल्लाह तबारक व तआला जी मदद तलब कयो। बेशक अल्लाह तबारक व तआला सब्र करण वारनि सां गॾु आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी ज़ात बाबरकात इन आयत करीमा में ईमान वारनि खे ख़िताब कंदे इरशाद फरमाए थो ऐं उन्हनि खे हुकुम करे थो त तव्हां अल्लाह तबारक व तआला जी मदद सब्र जे ज़रिए सां ऐं निमाज़ जे ज़रिए सां हासिल कयो। इन आयत करीमा में सब्र जो हुकुम मुख़्तलिफ़ तरीक़नि सां कयो वियो आहे। हिकिड़ो त काबतुल्लाह जे तब्दीली जो सबबु हुयो त जॾहिं अल्लाह तबारक व तआला बैतुल मक़दिस खां काबतुल्लाह शरीफ़ जी तरफ़ निमाज़ जो हुकुम फ़रमायो त यहूदी मुसलमाननि खे ताना हणण लॻा ऐं उन्हनि ते ठठोल करण लॻा त अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ खां जेको हुकुम आयो त उन जे करे पोइ उन मुसलमाननि खे तकलीफ़ ॾिनी त अल्लाह तबारक व तआला फरमायो उन ते तव्हांखे सब्र करणु घुरिजे ऐं अल्लाह ताला जी मदद सब्र जे ज़रिए सां हासिल करणु घुरिजे। ॿियो सबबु इहो त अल्लाह तबारक व तआला इन आयत करीमा खां पहिरियां ज़िक्र करण जो हुकुम फ़रमायो आहे ऐं इहो ज़िक्र जो हुकुम हर इबादत जे लाइ लाज़िम थी वेंदो आहे ऐं हर इबादत खे शामिल आहे। ऐं इबादत में वरी तकलीफ़ थींदी आहे, तकलीफ़ कई वेंदी आहे। तंहिंजे करे अल्लाह तबारक व तआला फरमायो उन तकलीफ़ जेका तव्हांखे इबादत करण में अल्लाह जे ज़िक्र करण में जेको वक़्तु ॾियो था या तकलीफ़ कयो था उन ते तव्हांखे सब्र करण जो हुकुम कयो वियो आहे, उन ते सब्र कयो। टियों सबबु इहो बि बयानु कयो वियो आहे हिन आयत खां पहिरियां अल्लाह ताला शुक्र करण जो हुकुम फ़रमायो ऐं शुक्र हमेशह नेमत मिलण ते कयो वेंदो आहे। नेमत मिलण ते शुक्र कयो वेंदो आहे त पोइ अल्लाह तबारक व तआला इन आयत में ॿुधायो जहिड़े तरीक़े सां नेमत मिलण ते शुक्र अदा कबो आहे अल्लाह ताला जो ऐं उहो लाज़िम आहे। पोइ जेकॾहिं कॾहिं का नेमत ख़तमु थी वञे त उन वक़्त में बि तव्हांखे नाशुक्री नाहे करणी, बल्कि उन जे नेमत खे ख़तमु थियण ते अल्लाह ताला जो जे तरफ़ खां जेका नेमत ख़तमु थी वञे त उन ते तव्हांखे सब्र करणु वाजिबु आहे। ऐं सब्र खां बाद में अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात वरी निमाज़ जो हुकुम फ़रमायो आहे ऐं निमाज़ अल्लाह तबारक व तआला जी उहा इबादत आहे त अल्लाह तबारक व तआला जी मदद हासिल थींदी आहे। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम बि कॾहिं बि का तकलीफ़ थींदी हुई, का मुसीबत ईंदी हुई त अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम हमेशह निमाज़ खां मदद तलब कंदा हुआ। हज़रत सैयदना हुज़ैफ़ा रज़ियल्लाहु तआला अन्हु खां रिवायत आहे त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां का बि मुसीबत पहुचंदी हुई हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निमाज़ पढ़ंदा हुआ। यानी इन आयत करीमा में तव्हां असांखे हुकुम आहे का बि तकलीफ़ थी वञे हिकु त उन ते सब्र करिणो आहे ऐं नाशुक्री नाहे करणी। का बि नेमत मिले त उन ते शुक्र करिणो आहे, जेकॾहिं नेमत ख़तमु थी वञे त उन ते नाशुक्री नाहे करणी बल्कि सब्र करिणो आहे। ऐं ॿियो त अल्लाह तबारक व तआला फरमायो का बि मुसीबत अची वञे, तकलीफ़ अची वञे उन वक़्त में तव्हांखे सब्र सां गॾोगॾु अल्लाह जी मदद निमाज़ जे ज़रिए सां बि हासिल करणु घुरिजे त अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात ज़रूरु तव्हांजी मदद फ़रमाईंदो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हां असांखे बि अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।